एडवोकेट वसंत थरी साहब, लाल जरवार साहब, जाहिद गुल ओठो साहब, मगनो कोहली साहब, अनवर नोहानी साहब, सिंधी शागिर्द तहरीक जा अगवाणो नवीद जरवार, जाहिद बब्बर, मुस्तफ़ा हिंगोर जो ऐं ॿिया दोस्तो। थर में थर जे माण्हुनि जो मुसलसिल आवाज़ बणिजी जिदोजहद जे मैदान में रहंदड़ आरिफ जुड़ेजो साहब, सिंधी हारी तहरीक जा जनरल सेक्रेटरी अयास खोसो साहब, सुजागबार तहरीक जा सदर सरवर खोसो साहब, SGST जी रहनुमा सूह गोपांग साहिबा, सहाफ़ी भावरो, अदीब ऐं शाइर भावरो, पुराणा असांजा हारी अगवान ऐं असां सभिनी जा उस्ताद साईं फैज़ मोहम्मद टालपुर साहब, नंगर पारकर जा बहादुर अवामी तहरीक जा कारकुनो ऐं नंगर पारकर जा शहरियो, जिए सिंध, जिए अमर शहीद रूपलो कोहली। जेॾीमहिल वसंत थरी साहब पुरजोश तकरीर पे कई, ओॾीमहिल मूंखे उनखां कुझु देरि अॻु में KTN जे दोस्तनि लाइव ॻाल्हायो ऐं पोइ ओॾीमहिल आवाज़ TV लाइव ॻाल्हाइणु शुरू कयो, जंहिंजे करे गोड़ जे करे मूंखे ॿाहिरि वञिणो पियो। सवाल इहो हो त पंजाब सिंध जो पाणी खणे पियो ऐं एहतजाजनि जे बावजूदि बाज़ कोन थो अचे, छॾे कोन थो, पंहिंजी ॻाल्हि तां पुठिते कोन थो अचे। त मूंखां हिननि ॿिन्ही चैनल्स ऐं कल्ह सिंध TV वारनि दोस्तनि ऐं महिराण वारनि इहे सवाल पुछा त हींअर मूं उन्हनि खे ॿाहिरि वञी ॿुधायो पिए। मूं चयोमांसि असीं पीपल्स पार्टी जा वज़ीर कोन आहियूं, न को MNAs MPAs आहियूं जो TV चैनल ते फोटू कढाइण लाइ रोज़ नओं बयानु ॾियूं। असीं अवामी तहरीक जा कारकुन आहियूं ऐं हींअर बि सिंध जी हिकिड़ी आख़िरी कुंड नंगर पारकर में वेही सिंध जे पाणीअ लाइ आवाज़ बुलंद करे रहिया आहियूं। पंजाब जो वज़ीर ज़ुल्फ़कार खोसो ऐं इरसा जो सदर जेको पाणी ॾींदड़ हिकिड़ो इदारो आहे उनजो शफ़क़त मसूद, इहे सभु गॾिजी चवनि पिया हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, इहा ॻाल्हि तव्हां सां छो थो कयां, तव्हां सां इन करे थो कयां जो अवामी तहरीक तव्हां सभिनी खे, मिठीअ जे माण्हुनि खे, नंगर जे माण्हुनि खे इन में भाङे भाइवार थी सम्झे। अवामी तहरीक इहे कोन थी सम्झे त कोलियुनि खे, भीलनि खे, मेघवाड़नि खे, पलीजनि खे, सूमरनि खे, समनि खे सिंध जे ॻोठनि में वञी रुगो मक़ामी ॻाल्हियूं करे, ख़ुशि हथ जोड़ करे, मथे हथ फेराए वाह 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 करे हलियो छॾे। उन्हनि खे सॼे मुल्क ऐं आलम जी सियासत जे बारे में आगाह कजे ऐं उन्हनि खां सलाहूं वठिजनि। उहे असां जेतिरा ई हिन मुल्क जा पुट आहिनि ऐं धीअरूं आहिनि, उन्हनि खे ओतिरी सम्झाए जेतिरी असांखे आहे। तंहिंजे करे तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां त पंजाब जा वज़ीर चवनि था, कल्ह ज़ुल्फ़कार खोसे ऐं शहबाज़ शरीफ़नि जे साथियुनि ऐं पीपल्स पार्टी जे वज़ीरनि चयो आहे पंजाब में वेही त बाबा सॼे पाकिस्तान जी कणिक सभ खां वधीक पंजाब थो पैदा करे। 25 लख टन कणिक पंजाब थो पैदा करे। ऐं ॿियो चयूं त ॾाखणे पंजाब जा 2 ज़िला एतिरी कपाह पैदा कनि था, ज़ुल्फ़कार खोसे चयो आहे जो सॼी सिंध बि एतिरी कपाह पैदा करे कान थी, फुटियूं एतिरी लहनि ई कोन थियूं। त पोइ पाणी सिंध खे छा ला ॾियूं? सॼे पाकिस्तान जी कणिक पैदा करे पंजाब सभ खां घणी ऐं कपाह बि पैदा करे पंजाब घणी। मूंखां नास ते पुछो सवाल, चई हीअं था चवनि
मुझे हुनजो जवाबु आहे असां वटि, तव्हां ॻाल्हि मुकमिल कयो, तव्हां जवाबु ॾियां। हींअर बि चयोमानि, मुंहिंजो ठीकु आहे, पाकिस्तान जी कणिक ज़रूरु पंजाब में सरसब्ज़ ज़मीनूं आहिनि, सिम जो पाणी असां वांगुरु कोन मोकिलियो अथनि, पाणी बि मथां आहे, कणिक वधीक लहंदी हूंदी, कपास बि वधीक लहंदी हूंदी असां खां। पोइ कमु ईअं हलाइणो आहे, हिकिड़े घर में जे 4 भाती हुजनि, हिकिड़ो वापटा जो मुलाज़िम हुजे, ॿियो फ़ोन खाते में हुजे, टियों ज़मींदार हुजे, चौथों डॉक्टर हुजे, त बिजली रुगो उन जे कमरे में लॻी पई हुजे जेको वापटा में हुजे, फ़ोन उन जे कमरे में लॻो पियो हुजे जेको फ़ोन खाते में मुलाज़िम हुजे, ॿिया भले वात फाड़े वेठा हुजनि बिना बिजली जे, ऐं कणिक उन जे कमरे में पई हुजे जेको ज़मींदार हुजे, जंहिंजी ॿनी हुजे, जंहिंजे नाले, वापटा वारा भले बुख पिया मरीनि, थुकूं पिया झलीनि, कणिक उहो वेठो खाए चए बाबा ज़मींदार त आऊं आहियां। ही घर आहे न, हिन घर में त 4 कमरा आहिनि, भला जे लेखो कयो था, ख़ैरात कोन था घुरूं, पोइ अचो लेखो कयूं। पोइ लेखो इहो आहे त सॼे पाकिस्तान जो जेको तेल आहे, पेट्रोल, उनजो 70 मिलियन बैरल तेल पैदा करे थो। 1 मिलियन माना 10 लख, 10 मिलियन माना 1 करोड़, 70 मिलियन माना 7 करोड़ बैरल तेल पैदा करे थो सिंध, ऐं बाक़ी 3 सूबा गॾिजी 5 करोड़ था पैदा कनि। हिकिड़ो सिंध 7 करोड़, 2 सूबा गॾिजी 5 करोड़, हिकिड़ो सिंध 5000 बिलियन क्यूबिक फुट गैस, बाक़ी 3 सूबा गॾिजी 2000। त पोइ असीं ईअं चऊं, जीअं तव्हीं था चओ, असीं चऊं त पेट्रोल असीं था पैदा कयूं, वॾा शहर पाकिस्तान जा कराची असां वटि आहे, असीं पंहिंजो पेट्रोल पंहिंजे शहर कराची, हैदराबाद, सखर ऐं मीरपुर ख़ासि में इस्तेमालु कंदासीं, लाहौर ऐं गुजरांवाला ऐं मुल्तान ऐं पेशावर खे छा ॾियूं? गैस असां वटि थी निकिरे, असां वटि वॾा शहर आहिनि, गैस उन्हनि में इस्तेमालु कयूं, असांजे फैक्ट्रियुनि में लॻायूं, असां वटि लोड शेडिंग न थिए, बिजली न वञे, असांजी गैस सां बिजली पैदा कयूं, तव्हांखे गैस छो ॾियूं? ऐं बंदरगाह कंहिं वटि आहे? दरिया त लॻे थो तव्हां वटां, समुंड त आहे असां वटि। दरिया मां जेकॾहिं गस बंदि था कयो, असीं समुंड मां लहंदड़ समूरनि शयुनि जा समूरा गस बंदि करे छॾियूं, तव्हां ॾांहुं हिकिड़ी शइ बि वञणु न ॾियूं, समुंड मां को कारोबार पंजाब ऐं सरहद ताईं न थिए, पोइ छा चवंदो? तंहिंजे करे के शयूं मास्तर ॾींदो, के शयूं डॉक्टर ॾींदो, को कमु रेवेन्यू जो तपेदार कंदो, को कमु पुलिस वारो कंदो, को हारी कंदो, को मज़ूर कंदो, को हटवाणियो कंदो, को दुकानदार कंदो, को मेडिकल स्टोर वारो कमु कंदो, पर सभिनी खे उनजो उजूरो, उनजी इज़त, उनजा हक़ मिलणु खपनि। इहो आहे अवामी तहरीक जो मुतालबो त पाकिस्तान असांजो आहे। पाण पाकिस्तान जे ख़िलाफ़ु न आहियूं, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कीअं था थी सघूं? पाकिस्तान त असांजो आहे। ही घर आहे, जंहिं घर में 4 कमरा आहिनि, उन में हिकिड़े कमरे में रहंदड़ बाक़ी 3 कमरनि वारे घर जी मुखालफ़त कीअं कंदो? कीअं चवंदो त जंहिं घर में मुंहिंजो कमरो हुजे उन जी छित टिमे? कीअं चवंदो जंहिं घर में आऊं रहां थो उन में बाहि लॻी वञे? कीअं चवंदो जंहिं घर में आऊं रहां थो उन घर जे हेठां ज़िलज़िलो अचे? कीअं चवंदो जंहिं घर में आऊं रहां थो उन में ॿोॾि जो पाणी अची वञे? ॿोॾि जो पाणी ईंदो त छा इहो मुमकिन आहे त 3 कमरनि में ॿोॾि जो पाणी हलियो अचे, चोथे कमरे में न अचे, ज़िलज़िलो अचे, 3 कमरा किरी पवनि, चोथों कमरो बची वञे? तंहिं करे असीं पाकिस्तान जा घण घुरा आहियूं, दुआ घुआयूं इन शर्त ते त उहो पाकिस्तान असांजो हूंदो, उन में असांजो हिकु जेतिरो हिसो हूंदो। मूंखे इंतहाई ख़ुशी आहे त ही हज़ारनि जी तइदाद में पाकिस्तान जी हिकिड़ी आख़िरी कुंड में पाण सभु वेठा आहियूं। मूं सवेल दोस्तनि सां ॻाल्हि कान कई आहे, पर 1993 में हिन शहर में मुंहिंजी नौकरी हुई। नंगर पार्कर में आउं साज़दा जो बेस मैनेजर हुअसि ऐं नंगर पार्कर में
सिंध एरिड ज़ोन डेवलपमेंट अथॉरिटी जे 17 ग्रेड जे ऑफिसर तौरु ऐं नंगर जॾहिं पहुतो हुउसि हिते बिजली कान हुई, जेको साज़दा जो मूंखे कमिरो ॾेखारियऊं, उन कमिरे जी दरीअ में हिकिड़ा ढंगर टंगिया पिया हुआ, गाह पे लटकियो। मूं चयो छाजे लाइ? चयो हिनखे पाणीअ में पुसाईंदासीं त ॿाहिरां जेका हवा हिन मां मटे अंदरि ईंदी सा थधी हूंदी। पोइ राति जो खट विझी हिकिड़े पासे सुम्हंदा हुआसीं, पोइ उनजे हेठां वरी चवंदा या असां सां चर्चा ते कयूं या तव्हां थरिन सम्झो त अमड़ा खे ॾेयारे भॼायूं। चयूं हिनजे हेठां बसर रखिणो आहे, मथां पीअण भला खट जे पाए त मथे चढ़ी न वञे। ॿियो मूंसां हिकिड़ो राजपर डॉक्टर आयो, उनखे जॾहिं चयूं बसर रखण जी ॻाल्हि त उन चयो बाबा अहिड़ो सोनी घुर जो कन छने, नौकिरी वञी धूड़ पाया वञा थो हैदराबाद। उन इलाइक़े में तव्हीं वेठा आहियो ऐं उते हिन अज़ीम झंडे अवामी तहरीक जे झंडे जे छांव में वेठा आहियो, जेको झंडो हिन वक़्तु सिंध में क़ौमी गैरत जी अलामत आहे। पर हुन सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे। जॾहिं आउं त लंघियुसि पे, मूंखे 5 चेक पोस्टुनि ते रोकियूं पे ऐं पुछऊं पे त केॾांहुं पिया वञो। मूं हुनखे ज़ोर ॾेई, असांखे ख़बर आहे न त माण्हू खे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाइबी, कहिड़ी वणंदसि ऐं कहिड़ी में अंदरि में सड़ी पची रख थी वेंदो, उहा ॻाल्हि वरी ज़ोर सां ॿुधाइबी आहे। जिते जिते रोकियूं चयूं केॾांहुं पियो वञी, मूं चयो सिंध जे अज़ीम फर्ज़ंद रूपले कोहलीअ जी वरसीअ में पियो वञा, जे सड़ी पितो रतो रत थियनि। पाण रूपले कोहलीअ जी वरसीअ में वेठा आहियूं, उनजे ॾींहं ते वेठा आहियूं, उनजी यादि, उनजी सारूणीअ में वेठा आहियूं। रूपलो कोहली, उहो रूपलो कोहली जंहिंखे जॾहिं अंग्रेज़नि तशद्दुद करे 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 साणो करे छॾियो, मारे 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 बदन चीचलाए 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 रतो रत करे छॾियऊंसि। तॾहिं पुछियुसि अंग्रेज़ कप्तान, चई कीअं थो भाई बाग़ी? रूपले चयुसि ऐं अंग्रेज, अंग्रेज़ न अंग्रेज, जीअं तव्हां ॻाल्हाईंदा आहियूं पाण ॻाल्हाईंदा आहियूं, अड़े अंग्रेज, तूं ऐं गॾह असीं आहियूं डब, गॾह चरी 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 मरी वेंदा, डबनि जूं पाड़ूं ज़मीन में मोरियलनि, हिकिड़ो वढींदो ॿियो उभरंदो रहंदो, डब सदाई सिंध जे मथां सरज़मीन ते बीठा रहंदा। ऐं वाकई ॾिसो, रूपले सही चयो या ग़लति? नंगर में ऐं मिठीअ में ऐं इस्लाम कोट में ऐं भालवा में ऐं भोडेसर में ऐं इन्हनि सभिनी वीरावा में हिकिड़ो बि अंग्रेज़ आहे? अंग्रेज़ विया, छूमंतर थी विया, कोहली ऐं सिंध जी सरज़मीन जा वारिस उते जो उते डबनि वांगुरु मोरिया बीठा आहिनि ऐं अञा ताईं जिदोजहद जे मैदान में पेशीन गोई हुई ऐं बीठा आहिनि। पर तव्हां सां मूंखे हिकिड़ी शिकायत बि आहे, सिंध जे हिंदू बिरादरी सां शिकायत आहे। रुगो शाबसू बि न ॾिजनि न, पंहिंजो जेको पंहिंजी पतीअ जो माण्हू हूंदो आहे, पंहिंजो भाउ हूंदो आहे, सौटु हूंदो आहे, पंहिंजो पुटु हूंदो आहे, पंहिंजो पुटु इम्तिहान में फेल थिए हुनखे शाबस थोरी ॾिबी, हुनखे 2 लपाटूं हणबियूं ऐं चइबो छुरा पढ़, या हुनखे चइबो वाह वाह ॾाढो भलो कमु कयो अथई। तंहिंजे करे सिंधी हिंदू भाउर जेके असांजा आहिनि, जेके पाकिस्तान जा ओतिरा ई शहरी आहिनि जेतिरा असीं आहियूं, जिन लाइ मोहम्मद अली जिन्ना चयो हो पंहिंजी तक़रीर में त अॼु खां पोइ पाकिस्तान में मुस्लमान ऐं हिंदूअ जे बुनियाद ते न, समूरा फ़र्क़ु ख़तमु, पाकिस्तान जा समूरा शहरी पाकिस्तान जा शहरी हूंदा, हिकु जहिड़ा हक़ रखंदड़। बानी पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना इहो चयो। उहे सिंधी हिंदू अॼु 3 दर्जे जा शहरी छो बणिजी विया आहिनि? अॼु ईअं छो आहे जो तव्हांजी सुञाणप रोज़गार जे मैदान में फ़क़ति माली, बोरची, घरेलू मुलाज़िम, ड्राइवर, पटे वालो, इहा नौकिरी कराची हैदराबाद में तव्हां लाइ छो बची आहे वञी? कोहली ऐं भील हारी ऐं मेघवाड़ हारी ऐं वागरी हारी ऐं आम सिंधी हिंदुनि जा
ताल्लुक़ रखंदड़ माण्हू फ़क़ति हारी ऐं मज़दूरी वारी कम में छो आहिनि? पोज़ीशनूं छो कोन था खणनि? वॾा डॉक्टर ऐं इंजीनियर हज़ारनि जी तइदाद में छो कोन था थियनि? छो सॼो ॾींहुं गुटके ऐं पान ऐं सोपारियुनि जे पोयां आहिनि? भला गुटको ऐं पान ऐं सोपारी त को MQ में नवाज़ लीग तव्हां ते बंदूक रखी तव्हांखे ज़ोरी गुटको त कोन खारायो आहे, न को तव्हांखे ज़ोरी गुटको ॿिया कम त खणी नौकिरियूं खसे विया, पर गुटको पान सोपारी हेपेटाइटिस B कारी साई इहो को फ़ौज या पुलिस या वॾेरा या पीपल्स पार्टी बंदूक खणी तव्हांखे अची चयो आहे त गुटको खाओ सोपारी खाओ ऐं कारी साईअ जा मरीज़ बणिजो, साॻी सुई पाण खे हिकिड़े साई वारे जी पाण खे हणी हेपेटाइटिस जा मरीज़ थियो, इहो उन्हनि चयो आहे छा? छो था थियूं? पाण हिंदुनि में छो इहो फ़र्क़ु आहे त ही शूदर आहे, ही खत्री आहे, ही ब्राह्मण आहे, ही मथे मां ठहियो आहे, ब्राह्मण आहे, बुत मां ठहियो आहे, ही वैश्य आहे, ही खत्री आहे, ही शूदर आहे? इहो फ़र्क़ु छो आहे? छो इहो फ़र्क़ु आहे त कोहिस्तान जो वाणियो कोहिस्तान में वेठल या कोहिस्तान सां लाॻापे वारे के ॿिए माण्हू खे संग ॾींदो या थाणे बुलाखान वारो शिकारपुर खे ॾींदो, के भील ऐं कोलीअ खे छो कोन ॾींदो? छो नथो ॾिनो वञे? सिंधी हिंदू हिकिड़े कुड़म ऐं हिकिड़े कबीले जो पंहिंजे ॿिए कबीले ऐं कुड़म जे साॻे मज़हब सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हू खे संग छो कोन था ॾियनि? छो असां जूं न्याणियूं घरनि में वेठल रहनि जेसीं को मुनासिब रिश्तो मिले? सिंध जो जेको करोड़पति सिंधी हिंदू सेठ आहे सो वोट वठण महिल त कोलिन भीलनि ऐं मेंघवाड़नि वटि अचे थो, पर उन्हनि खे हथ ॾेई उन्हनि सां साॻी प्लेट में खाइण लाइ, उन्हनि सां गॾिजी उन्हनि जे हक़नि लाइ जिदोजहद करण लाइ तयारु छो कोन्हे? कस्तूरी ते को MNA इस्लामाबाद में ऐं को सेनेटर हिंदू MNA को पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध असेंबली जो उम्मीदवार कराची प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल ते छो कोन थो वेहे? छो कोन थो चवे त कस्तूरी असांजी भेण आहे? छो कोन थो को पीपल्स पार्टी जो MNA हिते वोट वठायो, अमर नाला लिखिया आहिनि, अमर फलाणे जो भाउ, अमर फलाणे जो अज़ीज़, हू फलाणो फलाणे जो धणी, फलाणो फलाणे जो साईं, उमरकोट में भील हारी क़तल थियनि था, उन ते एहतजाज छो कोन था बुलंद कनि? तव्हांजा समूरा MNAs ऐं MPAs जेके हिंदू आहिनि उहे तव्हां खां वोट वठी पोइ सॼो ॾींहुं गुते जी परमिट जे पोयां छो पिया डोड़नि? गुते जी परमिट ॾियो, शराब खानो लॻायूं, शराब वठूं हिंदुनि जे नाले ते, खपायूं मुस्लमाननि खे, पोइ किरोड़ कपाए दुबई में ऐं थाणे बुला खान में, थाणे अहमद खान में घर ठाहियूं ऐं लंडन में घर ठाहियूं ऐं जिन खां वोट वठूं उन्हनि जा टपड़ 3 वाल करे भॼी वञूं ऐं पोइ तव्हीं उन्हनि खे वोट छो था ॾींदा रहो? ऐं ईअं छो आहे त तव्हांखे कॾहिं हिकिड़ो मक़ामी कॾहिं अयाज़ पली जो इस्तेमालु करे, कॾहिं वरी अयाज़ पली जो पंहिंजी ज़ात बदिलायो, अयाज़ पली जे मां अयाज़ खोसो थियो वञे, वरी तव्हांखे साॻियो अयाज़ खोसो वेठो इस्तेमालु करे, आहे साॻियो अयाज़ पली जे मां खोसो थी वियो, वरी उहो अयाज़ खोसे मां अरबाब थी वियो, अयाज़ अरबाब थी वियो, वरी अयाज़ अरबाब पियो इस्तेमालु करे। साॻियो अयाज़, साॻियो वॾेरो, साॻियो उहो केॾी महिल अरबाब आहे, केॾी महिल पलीजो आहे, केॾी महिल खोसो आहे, केॾी महिल पीपलो आहे, केॾी महिल लीगलो आहे, तवी लठ खणी हुननि जे पोयां पिया डोड़ो। आख़िर ईअं छो आहे? ईअं छो आहे त सिंधी वाणे खे चयो थो वञे त भरी ॿेड़ीअ में वाणियो ॻरो? ईअं छो आहे जो चयो वञे थो त ग़रीब जी ऐं वाणे जी ज़ाल सभु कंहिंजी भाॼाई? ईअं छो आहे जो धाड़ियल उत्तर सिंध में, कंदकोट में, शिकारपुर में रुगो खणनि हिंदुनि खे? हिंदू कामोरो, हिंदू वापारी वीचारो अमुन पसंदि अगवा थियो वञे ऐं पोइ वरी 50 लख करोड़ भुंग भरियो मोटियो अचे ऐं पोइ वरी मोटी अची चए त मूं भुंग कुझु कोन भरियो, महिरबानी कयो, मूंखे पुलिस वापसि कराए वई आहे। ईअं छो आहे त सिंधी हिंदू जेको आहे सो डप में वेठो आहे ऐं उन्हनि मां केतिरा वञी गद्दार, दहशतगर्द, MQM जा एजेंट थियण लाइ तयारु आहिनि, सिंधी माण्हू जी जिदोजहद में बीहण लाइ तयारु न आहिनि। ईअं छो आहे जो सिंधी हिंदू एॾो बुज़दिल, एॾो डिॼणो, एॾो कमज़ोर, एॾो मौक़े परस्त, रुगो पंहिंजे सेठनि जे पोयां पियो हले, रुगो गुते फरोशनि जे पोयां पियो हले, रुगो अरबाबनि ऐं खोसनि ऐं पलीजनि ऐं सूमरनि ऐं चांडियुनि जे पोयां पियो हले। कॾहिं झलियो अचनि बतेखोर, कॾहिं कराची जो स्टेट एजेंसी वारो अचो त MP थी वञे, को माण्हू स्टेट एजेंसी वेठो हलाए, कराची में स्टेट एजेंसी हलाईंदे हलाईंदे ओचितो ख़्यालु अचेसि तव्हां वज़ीर थिया, ठक नंगर पार्कर में स्टेट एजेंसी जो कमु अध में छॾे वरी तव्हां वज़ीर थियो वरी कराची वेठो आहे।
ईअं छो आहे त तव्हीं हुननि जे पोयां डोड़ंदा वतो? ईअं छो आहे? तव्हां ठीको खयो आहे त तव्हीं सिंधी हिंदू, हिते 60-70 सैकड़ो हींअर तव्हीं सिंधी हिंदू वेठा आहियो। तव्हां इहो ठीको खयो आहे त तव्हीं पंहिंजे वतन में हमेशह ईअं 3 दर्जे जा शहरी थी रहंदव। तव्हां हमेशह तव्हां जूं छोकिरियूं अगवा थींदियूं रहंदियूं। जेको मुस्लमान, मूंखे मुस्लमान मिलंदा आहिनि, मौलवी साहिबान मूंखे चवंदा आहिनि इस्लाम जो नालो पिया बुलंद कयूं। ऐं चवंदा आहिनि बाबा इस्लाम जो नालो बुलंद कयो था। हिकिड़ो मौलवी साहिबु आहे, टंडे आदम वेठो आहे, चई हिंदू छोकिरी खणी उनजी ज़ोरी शादी कराइणु इस्लाम जो नालो बुलंद करणु आहे। मूं चयो बाबा इस्लाम जो तइदादु वधाइणो आहे त मौलवी साहिबु तुंहिंजी धीअ वेठी आहे की हिंदू छोकिरे खे संग ॾेई उनजो मज़हब मटाए त पोइ ख़बर पए त इस्लाम जो नालो थो मटाई। भला संग नथो ॾेई सघी पंहिंजी धीअ जो इस्लाम जो बोलबाला करण लाइ त हिंदूअ खे मुस्लमान कयां, त भला हिंदुनि में पोड़ियूं बि आहिनि, मासियूं वेठियूं आहिनि, चाची सावित्री बि वेठी आहे, पुफी वेठी आहे, सीता, उनजो मज़हब कोन थो मटाई। मज़हब मटाइबो 15-16 साले वारी हिंदू छोकिरी इस्लाम क़बूल कराइण, उनखे काकी सावित्री जेका वेठी आहे 80 साल जी, उनखे मुस्लमान करण सां तोखे दिलचस्पी कान्हे। इहो हुननि जी मजाल कीअं थी थिए? इस्लाम त हिकिड़ो मोहब्बत जो मज़हब आहे। इस्लाम खे मुलनि अची इंटरप्रेट ईअं कयो आहे, इस्लाम में त आहे ला इकराह फिद दीन, दीन में को जबर कोन्हे। क़ुरान पाक में त आहे त लकुम दीनुकुम वलिद्दीन, तुंहिंजो दीन तोसां, मुंहिंजो दीन मूंसां। उन में त आहे ला इकराह फिद दीन, दीन में को जबर कोन्हे। उन में त आहे क़ुरान पाक में त आहे वला तस्फुल लज़ीन यदून मिन दूनिल्लाह, तव्हीं हुननि जे ख़ुदाउनि खे बुरो न चओ मतां हू तव्हांजे सचे ख़ुदा खे बुरो न चवनि। उन में त मोहब्बत जो, सलामती जो, सभिनी खे दलील ज़रिए क़ाइल करण जो आहे। ही मुल्ला पंहिंजो ज़ोरी डंडे जे ज़ोर ते जेको दीन खणी आया आहिनि, माण्हुनि ते ज़ोरी दहशतगर्दी ज़रिए, सुइसाइडल अटैक ज़रिए, लाहौर में, पिंडी में, कराची में असांजे भाउरनि खे शहीद करण वारो, दहशतगर्दी वारो इहो तरीक़ोकार, इहो इस्लाम कोन्हे, इहो मुल्लनि जो पंहिंजो घड़ियल हिकिड़ो ग़ासिबाना तरीक़ो आहे। उनखे असीं रद्द कयूं था। पर तव्हां उनजे साम्हूं हथियार छो फिटा कयो वेठा आहियो? तव्हां मुल्लनि जे साम्हूं ख़ामोश छो आहियो? डप में छो पिया ॾको? जेकॾहिं वेठो आहे कंदकोट में हिंदू भाउ, वेठो आहे घोटकी में, त सॼो ॾींहुं पियो चए मेहर साहिबु ॾाढा लाजवाब माण्हू आहिनि, तमामु अमुन पसंदि आहिनि, नंढे वॾे जो हया था कनि। जे वेठो आहे करमपुर में, चए थो बिजाराणी साहिबु तमामु ज़बरदस्त माण्हू आहे, नंढे वॾे जो तमामु ख़्यालु था कनि, असांखे का शिकायत कान्हे। गुज़िरियल हफ़्ते बि हिकिड़ो हिंदू भाउ अगवा थियो, उनखे बिजाराणी साहिबु फ़ौरन वराए ॾिनो। ॾाढा नेक माण्हू आहिनि। जे वेठा आहिनि थाणे बुला खान में ऐं थाणे अहमद खान में, चवनि मलक असद साहिबु हिकिड़ो शानदार माण्हू आहे, ॾाढो भाउरनि जो भाउर आहे, यारनि जो यार आहे, हिन इलाइक़े में को गुनाह थियणु, को ॾोह थियणु कोन ॾींदो आहे। मिड़ई साल ॿिए जॾहिं इलेक्शन विढ़ंदो आहे तॾहिं 2-3 करोड़ रुपया असीं नज़राने तौरु खेसि ॾींदा आहियूं। केसि ताणी इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदो, केसि ताणी इहे ख़बरूं कंदा रहंदो? तव्हांखे यादि रखणु खपे त इहे जेके ॻाल्हियूं ॿुधायां पियो, इहो हिंदुनि जो हिकिड़ो क़िस्म आहे। हिकिड़ो हिंदुनि जो ॿियो क़िस्म बि हो ऐं आहे। हिकिड़ा ॿिया हिंदू बि हुआ ऐं आहिनि। हिकिड़ो ॿिया हिंदू बि हुआ, पोपटी हीरा नंदाणी, सुंदरी उत्तम चंदाणी, कीरत बाबाणी, ए जे उत्तम, मोहन कल्पना, हरी दिलगीर, उहे माण्हुनि जिन इनकलाब जो, सिंधियत जो, सिंधी क़ौम जो परचम हथनि में खयो ऐं उथी बीठा। हिकिड़ा ॿिया बि हिंदू हुआ, कल्याण आडवाणी ऐं डॉक्टर गुरबख्शाणी, जिन शाह लतीफ़ जे कलाम खे, सहेड़े लतीफ़ जे पैगाम खे अवां ताईं पुॼायो, उहे बि सिंधी हिंदू हुआ। हिकिड़ो ॿियो हिंदू हो रूपलो कोहली, जेको अंग्रेज़नि जे साम्हूं दीवार बणिजी उथी खड़ो थियो। हिकिड़ो ॿियो हिंदू हो हेमू कालाणी, जेको अंग्रेज़नि जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथी खड़ो थियो, फांसी चढ़ी वियो, कोन झुकियो। हिकिड़ा ॿिया हिंदू हुआ जिन हैदराबाद वञो, ही रानी बाग, ही डीजे कॉलेज, ही मॉडल स्कूल, ही लॉ कॉलेज, जिन सिंध में इमारतूं ठाहियूं, तालीम आम कई। तव्हीं उन्हनि जी कंटिन्यूटी बनो, तव्हीं हिननि सेठनि जी गुते ते पंहिंजो ईमान विकिणंदड़ जी कंटिन्यूटी न बनो, तव्हीं उन्हनि जो तसलसल बनो। हिकिड़ो ॿियो बि हिंदू हो,
हिकिड़ो ॿियो बि सिंधी हिंदू हो, तव्हांजो भाउ हो, जेको जॾहिं पंहिंजे अच्छे हाथीअ ते चढ़ी दोशाखी तलवार खणी मैदान में गिड़ियो त एजाज़ुल्लाह कुदूसी तारीख़ सिंध में लिखे थो त जॾहिं सिंध जो बादशाह राजा ॾाहिर मैदान में लथो त मोहम्मद बिन कासिम जूं टंगूं ढकण लॻी वियूं हुयूं। तव्हीं हुन ॾाहिर जी कंटिन्यूटी बनो जेको पंहिंजे वतन लाइ विढ़ियो, रूपले कोहलीअ जी कंटिन्यूटी बनो। तव्हीं कंटिन्यूटी थियो हिन मगने कोहलीअ जी, हिन वसंत थरीअ जी, हिन सोमजीअ जी, ही अवामी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे हुननि ॿिनि नंढड़नि अदियुनि जी जेके चवनि थियूं हिन जनम में वचन थी करियां सिंध जिते बि हुजां मां तुंहिंजी हुजां। तंहिंजे करे फैसलो तव्हांखे करणो आहे। हज़ारे सालनि खां पोइ तव्हां तारीख़ में ज़िंदा हूंदो या कोन हूंदो? थर जा बाशिंदो तव्हां वटि जीअं डॉक्टर रसूल बख्श ॿुधायो 2500 बिलियंस जो बिलियंस बि डॉलर्स में उन्हनि जो कोयलो पियो आहे। तव्हां वटि ग्रेनाइट पियो आहे। तव्हां उन इलाइक़े में आहियो जिते जे नंढड़ा नंढड़ा ड्रैम हुजनि, पाणी स्टोर थिए ऐं सिंधू दरिया मां को वाह कढी थी अचे ॾे त ही थर स्विट्ज़रलैंड बणिजी वञे। ही कारूंजर जा पहाड़ ईअं हुजनि जीअं अलप्स जा पहाड़ हूंदा आहिनि फ्रांस ऐं जर्मनी ऐं स्विट्ज़रलैंड जे विच में। उन्हनि ते जेका गुलकारी ऐं जेका सावक हूंदी आहे, सॼी दुनिया मां किरोड़े माण्हू अलप्स खे ॾिसणु ईंदा आहिनि। तव्हां उन इलाइक़े में वेठा आहियो, तव्हां बॉर्डर ते वेठा आहियो, तव्हांजी हिकिड़ी इंपॉर्टेंस आहे। तव्हीं वेठा आहियो बदीन ऐं मीरपुर ख़ासि जे विच में वेठा आहियो। तव्हांजी हिकिड़ी इंपॉर्टेंस आहे, तव्हांजी अहमियत आहे। तव्हां वटि हिते जंहिं तइदाद में माल ऐं लाइव स्टॉक यानी ढोर थी सघनि था, उहो पाकिस्तान जे कंहिं बि इलाइक़े में डेयरी ऐं खीर ऐं गोश्त जी सप्लाई जेतिरी थर में थी सघे थी, पाकिस्तान जे कंहिं इलाइक़े में नथी थी सघे जेकॾहिं हिते सावक हुजे ऐं पाणी हुजे। तव्हीं उन इलाइक़े में वेठा आहियो। तव्हीं इहो तय कयो त आईन पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जे आर्टिकल 25 तहत तव्हीं पाकिस्तान जा बराबरि जा शहरी आहियो। हीअ असांजो मुल्क आहे। उन मुल्क में हर शइ में तव्हांजो ओतिरो ई हिसो आहे थरनि जो, जहिड़ो हैदराबाद जो आहे, जहिड़ो लाहौर जो आहे, जहिड़ो पिशावर जो आहे ऐं जहिड़ो कोयटा जो आहे। तव्हीं इहो तय कयो त तव्हीं आम माण्हू बणिजंदव। ही जेके वेठा आहियो, तव्हांजे घरनि में घणा ॾाॾा ऐं पड़ ॾाॾा हुआ, तव्हांखे पंहिंजे ॾाॾे जो नालो यादि आहे? तव्हां मां अहिड़ा घणा माण्हू हूंदा जेके आउं पंहिंजे पड़ ॾाॾे जो पीउ जो नालो पुछां उथी बीहे ॿुधाए सघनि? हिन हज़ारे माण्हुनि में 100 माण्हू बि अहिड़ा कोन हूंदा जिन खे आउं, पर कूड़ न, जेके वरी गीता ते हथु रखी चवनि त मूंखे पंहिंजे पड़ ॾाॾे जे पीउ जो नालो यादि आहे। अब आहिनि अहिड़ा? पड़ ॾाॾे जे पीउ जो नालो ॿुधाइण वारो को आहे? हिकिड़ो हथु कोन थो खजे। तव्हांखे पंहिंजे पड़ ॾाॾे जो पीउ जो यादि कोन्हे, पर तव्हांखे 1858 में फांसी चढ़ंदड़ रूपले कोहलीअ जो नालो यादि आहे, उनजे कुर्बानीनि जे करे, उनजे हिमत जे करे, उनजे सरफरोशी जे करे। तंहिंजे करे तव्हीं तारीख़ में ईअं ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था जो तव्हांजे पड़ पोटे जे पुट खे तव्हांजो नालो बि यादि न हुजे त ॾाॾो मराहत केरु हो, पड़ ॾाॾो केरु हो। 2010 में मुंहिंजो पड़ ॾाॾो रहंदो नंगर में, अलाए कहिड़ो। मुंहिंजी पड़ ॾाॾी हुई, अलाए केरु हुई, अलाए छा कंदी हुई, अलाए छा कयईं। पर तव्हांखे ॾाहिर त यादि आहे, तव्हांखे रूपलो कोहली त यादि आहे, तव्हांखे हेमू कालाणी त यादि आहे, तव्हांखे दरिया ख़ान ऐं दोदो ऐं होशू ऐं सुबहतुल्ला शाह पागारो त यादि आहे, तव्हांखे फाज़िल राहू त यादि आहे, नवाज़ कंडराणी ऐं आशिक़ जुणेजो ऐं नज़ीर अब्बासी ऐं अब्दुर्रहमान लाशारी यादि आहिनि। पर तव्हांखे पंहिंजे पड़ ॾाॾे जो पीउ यादि न आहे, छाकाणि हू तव्हांजे रत जो रिश्तो हो, हू तव्हांजे क़ौमी वफ़ा गैरत ऐं इनकलाब जो रिश्तो आहे, बहादुरी जो रिश्तो आहे, उहो यादि थो रहे। तंहिंजे करे फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे त तव्हीं कंहिंसां गॾु बीहंदव। तव्हीं आम माण्हू थी मरी वेंदव। सिंध जे कुंड कुड़छ में वेझो मगनो कोहली खे माण्हू सुञाणनि था, वसंत खे सुञाणनि था, आरिफ खे सुञाणनि था, तव्हांजे इलाइक़े जे सोमजीअ खे सुञाणनि था। तव्हां छो कोन था पंहिंजे इलाइक़े जी अहिड़ी सुञाणप बणिजो जो अभरनि हालनि हूंदे
खीसे में 100 रुपया बि न हुअण जे बावजूद, जूतो फाटल हुअण जे बावजूद, पोतड़ो धोतल न हुअण जे बावजूद सॼी सिंध चवे त नंगर में जेको फलाणो कारकुन वेठो आहे सो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजे ॿाहुनि जो बल आहे, मुंहिंजे इनकलाब जे काफ़िले जो साथी आहे। फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। अवामी तहरीक तव्हां वटि गुज़िरियल 13-15 सालनि खां सरगर्म आहे। 97 जी ॻाल्हि कई वसंत, 97 खां वठी हेसिताणी 13 साल, उन खां अॻु में हिते जेको ॿिज छटियो वियो उन ई सलाह पोखिया, उहो सलाह उभरिया ऐं हाणे इहे वण पिया थियनि। ऐं तव्हां ॾिसो पिया त हिते तब्दीली ॾिसो पिया, ॿी का पार्टी आहे, का हिकिड़ी अहिड़ी पार्टी ॿुधायो जेका हुकूमत में बि न अचे, वज़ारत जो आसरो बि न ॾे, मशीन पाणीअ जी बि न ॾे, खोटण लाइ ट्यूबवेल बि न ॾे, कूड़ो बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जो कूड़ो 2000 वारो 500 जे नाले में फार्म बि न ॾे, कूड़ी कणक बि न विराए, कुझु बि न ॾे, को बि कूड़ो वाइदो न करे, को बि डटो न ॾे। उन जे बावजूद राति जो 11-12 बजे हीअ हज़ारे माण्हू वेठल हुजनि। आहे का पार्टी सिंध में? न आहे, फ़क़ति अवामी तहरीक आहे। तंहिंजे करे फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे त छा सिंध ईअं ई रहंदी जीअं पीपल्स पार्टी हलाए पई। फिल्मूं ॾिसंदा हूंदव, नूरजान पुरानी फिल्म हुई, प्रदीप कुमार, बीना राय, मुग़ल आज़म, मधुबाला ऐं दिलीप कुमार जूं फिल्मूं पुराणियूं। छा हूंदो आहे? मोबाइल फ़ोन हो कोन, टेलीफोन बि कोन हो, पोइ छा कंदा? पोइ जेकॾहिं अनारकली खे, शहज़ादे सलीम खे नियापो ॿुधण पहुचाइणो हूंदो त कबूतर वठी, कबूतर जे पेर में ॿधबो धाॻो, उन में फ़ारसीअ में ख़त लिखी दिलीप कुमार यानी शहज़ादो सलीम मोकिलींदो, कबूतर उॾामंदो, वञी नूरजान जे छित ते वेंदो, वणेसि त नूरजान जे वर चढ़े, वणेसि त नूरजान जे पीउ जे वर चढ़े, वणेसि त हुनजे मुड़ुसु शेर अफ़ग़न जे वर चढ़े, जंहिंखे वर चढ़े मिड़ई नियापो वेंदो। हाणे उहो दौरु अॼु खां 500 साल अॻु में। ऐं हाणे वञी टीवी खोलियो, सिंध जो पाणी बंदि थी वियो आहे। अबा सिंध जो पाणी बंदि थी वियो आहे। अबा पाणी कंहिं बंदि कयो आहे? जो पंजाब कयो आहे। पंजाब जो आबपाशी जो वज़ीर केरु आहे? राजा रियाज़ आहे। कहिड़ी पार्टी जो आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी। पाणी बंदि कंहिंजो थियो आहे? सिंध जो। उते कंहिंजी हुकूमत आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी। इरसा में मेंबर कंहिं मुक़ररु कया? पीपल्स पार्टी। बलोचिस्तान जो मेंबर जेको मोकल वठी भॼी वियो उहो कंहिं मोकिलियो? बलोचिस्तान जी हुकूमत। हुकूमत कंहिंजी हुई? पीपल्स पार्टी। सिंध जो मेंबर मोकल वठी मोहम्मद ख़ान मेमण भॼी वियो फ़ैसिले वारे ॾींहुं, उनखे कंहिं मोकिलियो? पीपल्स पार्टी। ऐं वफ़ाक़ी नुमाइंदो जेको ॾंद चक करे भॼी वियो इस्तीफ़ा ॾेई, बशीर ॾहर, उनखे कंहिं मुक़ररु कयो? पीपल्स पार्टी। पोइ शफ़क़त मसूद इरसा वारे ख़त लिखाए सिंध जो पाणी बंदि करायो। उहो ख़त लिखी उहो फ़ैसिले ते अमल कंहिं करायो? वापडा जो वज़ीर केरु? पाणी ऐं बिजली जो राजा परवेज़ अशरफ। केरु आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी मरकज़ी। उनजे मथां वज़ीर अज़म वेठो आहे जेको हुनखे रोके सघे थो त पाणी सिंध जो न चोरायो। उहो वज़ीर अज़म केरु आहे? यूसुफ रज़ा गिलानी। कंहिंजो वज़ीर आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी। उनजे मथां क़ौमी असेंबली में को आवाज़ बुलंद करे सिंध सां हशर पिया कयो। क़ौमी असेंबली जी स्पीकर केरु आहे? फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा। कंहिंसां वास्तो आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी। जेकॾहिं इहे ॿई कम न करे सघनि त मथां केरु वेठो आहे? सदर मुमलिकत, जेको पंजाब खे पाणी चोराइण खां रोके सघे थो। सदर मुमलिकत केरु आहे? आसिफ अली ज़रदारी। पाकिस्तान पीपल्स पार्टी। सिंधी में चवंदा आहिनि नानी रधण वारी ॾोटा खाइण वारा। पाणी हू पिया चोराइनि, असांखे ॾस ॾियनि था पंजाब जो, मथां वेठा आहिनि ही। ऐं सिंध जो वज़ीर आला ऐं सिंध जो आबपाशी जो वज़ीर मुराद अली शाह, उनखे तो सिंध जो साफ़ ई सवाल करे पाणी बंदि करे वियो आहे। मुराद अली शाह चए थो मुग़ल आज़म वांगुरु, चए थो ख़त पियो लिखां। अदा छा पियो करी? चई ख़त पियो लिखां। तमामु ज़ोरदार ख़त लिखण वारा आहियूं आऊं ऐं क़ाइम अली शाह। अब 10,000 क्यूसिक रोज़ पाणी पियो वञे। चई ख़त पियो लिखां ऐं तमामु सख़्तु ख़त लिखण वारो आहियां, सख़्तु ॿोली लिखण वारो आहियां, सख़्तु ॿोली लिखण वारो आहे। चए त पाणी खुलंदो असांजो। हिननि जा अफ़ाल भला चवंदा हिकिड़ो काठियावाड़ी ऐं हिकिड़ो को शहरी हुंडो विड़िया। काठियावाड़ी कई ॾिनईसि धिको, चए अब के मार। वरी ॿियो दफ़ो धिको ॾिनईसि,
चे फिर मार के दिखा तो मैं ठीक करूंगा, वरी नहीं देखो चे अब आखिरी दफा मार के दिखा फिर तो मैं ठीक करता हूँ, इस लपार वनी करो चे ठीक है कल तो मैं देख लूंगा। अब आप पानी चे खत पे लिखो, ये खत लिखना वेठा असांजो 10,000 क्यूसेक पानी पे वेंदो रोज़, ऐं पोइ मुराद अली शाह ऐं फलाणा वज़ीर साहबनि छा चवंदा, चवंदा दादा हाणे छा था करे सघूं, वॾो सूबो आहे। हिकिड़ो हमरा हो, इहे सिंध में जेके पीपल्स पार्टी जा ऐं ॿिया लीगल ऐं पीपल आहे MQM वज़ीर आहिनि, ईअं हो जीअं तक जा वोटर उन्हनि जे ख़िलाफ़ आहिनि, तीअं माण्हू अची बेज़ार थियसि, घर में मानी टिकी बंदि कयोसि, बेरोज़गार वेठो, कमु कुझु कोन कंदो, मानी टिकी बंदि करे छॾियोसि। जॾहिं बुखियो थियो ऐं सतायो वियो तॾहिं घरां निकितो, हिन खां कमु पुॼंदो कोन हो, सो हुन गाड़ी बाज़ार हलियो वियो। गाड़ी बाज़ार सम्झो था न, हुन गाड़ी बाज़ार में वियो, उते वञी उहो धंधो कयईं, खट ते वेठो, फूक भरे सिगरेट जी हीअं करे मुठ ते सिगरेट पी, हुन कम में शुरू थी वियो। माइटनि खे ख़बर पई त भाई हीअ हमरा वञी दलाल थियो आहे फलाणी बाज़ार में, ॾिठो नालो तो बदनाम थिए ॻोठ राज जो, वियसि परचाए वापसि वठी आयुसि, चयो अदा तोखे मानी टिकी ॾियूं था, इन धंधे खां मुड़ वापसि अचु। वापसि वठी आयुसि, 2 टे ॾींहं सुठी मानी ॾिनऊंसि, ग़रीब माण्हू, ॿिए 3 ॾींहं मानी गोश्त वोश्त खाराए, 3 चौथे ॾींहुं वरी साॻी दाल शुरू थी, जंहिंखां भॻो हमरा। 2 टे ॾींहं दाल खाई, 3 ॾींहं उथी खड़ो थियो पीपल्स पार्टी जे वज़ीरनि वांगुरु, कपिड़ो रखी कुल्हे ते। माइटनि चयो छा थियो, चई खासां त सणभा टुकर खासां, न त वल वञी कंजर थिसां। ही इन कम लाइ आहिनि, सणभो टुकर हेॾां ॾियो, हेॾां बि क़बूल आहे, सणभो टुकर हेॾां ॾियो, हेॾां बि क़बूल आहे। सणभे टुकर लाइ वज़ीर कयो, वज़ीर थियण लाइ तयारु आहियूं। सणभे टुकर लाइ ज़ियाउल हक़ सां मिलायो, उन सां मिलण लाइ तयारु आहियूं। सणभे टुकर लाइ मुशर्रफ सां मिलायो, उन सां मिलण लाइ तयारु आहियूं। सणभे टुकर लाइ सिंधी माण्हुनि जे छातियुनि ते कटे उन ते नारा लिखंदड़नि सां मिलायो, उन सां मिलण लाइ तयारु आहियूं। सणभे टुकर लाइ अमेरिका जी ग़ुलामी कयो, पंहिंजे वतन ते ड्रोन हमला कयो, पंहिंजे वतन जे माण्हुनि खे बमबारनि जो निशानो बनायो, पंहिंजी तक़दीर कैरी लूगर जे नाले में अमेरिका खे लिखी ॾियो, उन जे लाइ तयारु आहिनि। हिननि खे को बि कमु कर थो वञे उन लाइ तयारु आहिनि, जे इहो कमु न मिले त आख़िर में वल वञी कंजर थियण लाइ तयारु आहिनि। तंहिंजे करे इहो फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे, इहो फ़ैसिलो आख़िर में तव्हांखे करिणो आहे त तव्हीं कंहिंसां था बीहो। राति घणी थी वई आहे, ऐं तव्हां खां पुछणु चाहींदुसि त ॿुधायो त तव्हीं कंहिंसां आहियो, तव्हीं सिंध जो पाणी खपाईंदड़ पीपल्स पार्टी सां आहियो या अवामी तहरीक सां? तव्हीं ॿुधायो त तव्हीं कूड़ी मज़हबी दहशतगर्दी पखेड़ींदड़ मुल्हनि सां आहियो या सेक्युलरिज़म इनकलाब जो आवाज़ बुलंद कंदड़ अवामी तहरीक सां? तव्हीं ॿुधायो त NFC ते सौदो कंदड़ पीपलनि ऐं लीगलनि सां आहियो या सिंध जे पाणी ऐं नाड़े लाइ लड़ंदड़ अवामी तहरीक सां? तव्हीं ॿुधायो त कस्तूरी ऐं भीलनि खे क़त्ल कंदड़नि सां आहियो या उन्हनि जे पारां आवाज़ बुलंद कंदड़ अवामी तहरीक सां? इहो तव्हांजो फ़ैसिलो आहे। इन फ़ैसिले ते क़ाइमु रहो, इन ऐलान सां त अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो, हर हाल में अंजाम खे पाड़े अचबो, जे झंग कंदो तंग त साड़े अचबो, हूंदो जे बयाबान लताड़े अचबो, ऐं मंज़िल मक़सूद ऐं अवामी तहरीक जा झंडा इहो वादो आहे, आयो जे अॻियां उब त ॾारे अचबो। जी सिंध।